इंतजार जो घड़ियों खत्म। असां पंहिंजे महबूब मुर्शिद दिलुनि जे दिलदार अखियुनि जे ठार सुहिणे रूहानी रहबर दिलुनि जे दिलबर पंहिंजे महबूब मुर्शिद जे बारगाह में दस्त बस्त अर्ज़ कंदासीं। अचे पंहिंजे नूरानी खिताब सां असांजे दिलुनि खे मुस्तफ़ीज़ करण फरमाईंदा। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए पीर। तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। जेके पोइते दोस्त आयो उन्हनि खे गुज़ारिश आहे अल्लाह। जेके पोइते दोस्त आयो वे अॻियां अचो। अल्लाह अल्लाह। सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واتقوا الله واعلموا أن الله مع المتقين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज ते वेठल उलमाए किराम ऐं हिन महफ़िल में हाज़िरी भरण वारा मदीने वारे साईं जा आशिको पीराने पीर दस्तगीर जा परवानो अल्लाह जा लख शुक्राना जे रब करीम असां के हिन भली महफ़िल में हाज़िरी जो मौक़ो मिलायो आ। जैके अल्लाह ज़बान ॾिनी आहे उहो चवे सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। अल्लाह कंदो सदाई सुखिया हूंदो, रब कंदो तव्हांजे इज़त में दीन में माल में अल्लाह बरकतूं विझंदो। अञा बि चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो दिल खे हाज़िर करे मदीने वारे साईं ते सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ये भलारी महफिला जेका पीरन जे पीर दस्तगीर जी यारी शरीफ जी महफिल आ। असांजो ईमान आ, असांजो अकीदो आ त हर वली इज्जत वारो, अज़मत वारो ऐं शान वारो। दुनिया में जेतिरा बि वली आया, जेतिरा बि अल्लाह जा प्यारा दोस्त दुनिया में आया, उहे सभई अल्लाह वटां नवाज़ियल हुया। रब उन्हनि खे इज्जत में, अज़मत में, मकाम ऐं मर्तबे में हर वलीअ खे पंहिंजो निरालो रंग ऐं निरालो शान अता कयो हुयो। पर वलीअनि में, अल्लाह जे दोस्तनि में बगदाद वारो साईं ईअं आ जीअं नबीअनि में मदीने वारे मीर जो शान आ। अञा बि सुभान अल्लाह, वरी भी दिल खोले सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों, गौसे आजम दरमयाने औलिया, हम चू अहमद दरमयाने अंबिया। पीराने पीर जो शान वलियन में इए आ जिए नबीयन में मुझे दिलबर मोहम्मद मदीने वारे साईं जो शान बाला। पीराने पीर फरमायो, अफलत शुमूसुल अव्वलीन व शमसुना अबदन अला उफुकिल उला ला तगरिबू। वलियन जा सिज उभरिया, रोशनियूं कयूं, वरी लही विया, पर मूं अब्दुल कादिर जो सिज जेको उभरियो आ, इहो क़यामत ताईं जहान खे रोशन कयूं बीठो। ॿियनि जा सिज उभरिया ऐं लही विया, पर बगदाद वारे जो सिज अॼु बि उभरियो बीठो आ, अॼु बि जहान खे रोशनी ॾेई रहियो आ। औलिया किराम जा जेतिरा बि सिलसिला आहिनि, पो नक्शबंदी हुजे, पो कादरी हुजे, पो चिश्ती हुजे, पो सहरवर्दी हुजे, जेतिरा बि सिलसिला वलियन बुज़ुर्गन जा आहिनि, उन्हनि सभिनी में फैज़ मुंहिंजे बगदाद वारे पीरन जे पीर दस्तगीर जो। सुभान अल्लाह। पीरन जो पीर ज़बान मां लफ़्ज़ कढे त अल्लाह जी तक़दीर बणजी वञे। जेकॾहिं पीरन जो पीर दुआ घुरे त बुॾल बेड़ो 12 सालनि जो तरी अचे। जे पीरन जो पीर पेर जो लत जो इशारो ॾिए त कब्र मां मुर्दो जेरो थी उथी बीही रहे। जे पीरन जो पीर नज़र करे त सुकल वण सावा थी वञनि। जे पीरन जो पीर जे धरतीअ ते कदम रखे तो उहा वैरान ज़मीन आबाद थी वञे। जे पीरन जो पीर हले तो उन जो हलण रब निरालो बनायो। जे ॻाल्हाए तो उन जो ॻाल्हाइण निरालो बनायो। पीरन जे पीर दस्तगीर के रब उहे करामतूं ॾिनियूं। बेशक सॼी दुनिया जे वलियन के करामतूं मिलियूं, पर बगदाद वारे साईं जो शान ई निरालो आ। हिकड़े ॾींहुं मुझे पीर दस्तगीर बगदाद जी जामे मस्जिद में बीही तकरीर कंदे खुतबो ॾींदे फरमायो, कदमी हाज़िही अला रक़बत कुल वलीइल्लाह। मुंहिंजो ही कदम सारी दुनिया जे वलियन जे गर्दन जे मथों आ। सुभान अल्लाह। दुनिया में जेतिरा बि पीर आहिनि पंहिंजे मुरीदन जा पीर आहिनि, पर सभिनी पीरन जो वरी पीर बगदाद वारो साईं आहे। गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी
गौसे आजम। थका वेठा आहियो, यारी जो लंगर बि मिलंदो आहे। अलाह ज़बान ॾिनी अथव त तव्हां बि गॾिजी पढ़ो। गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी। बेड़ो बुढ़ड़ीअ जो जानिब तो तारियो मुर्दो जेरो करे तो उथारियो। तुझी जारी करामत ऐं कहानी तुझी जारी करामत ऐं कहानी कर असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी कर असां ते नज़र का नूरानी। हो तुझो परवर कयो शान उत्तम कुल वलियन ते तुझो कदम एड़ो कामिल तू महबूबे सुबहानी कर असां ते नज़र का नूरानी। गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी गौसे आज़म ओ मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी। सुभान अल्लाह। वली छाके सरबुआ वली जी माना है दोस्त, वली जी माना है यार, वली जी माना है मददगार, वली जी माना है साथ ॾियण वारो, वली जी माना है मदद करण वारो। वलीउल्लाह जंहिंखे अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे, जंहिंखे रब पंहिंजी यारी सां नवाज़ींदो आहे, इनखे दुनिया वलीउल्लाह सॾींदी आहे। अल्लाह जो दोस्त हूंदो आहे ऐं अल्लाह जी मखलूक जे लाइ रब उनखे मददगार बणाईंदो आहे। मदीने वारे साईं फरमायो आहे त हिकिड़ा अल्लाह जा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे रब इन जे लाइ पैदा कयो आहे जो मुश्किल जे वक़्त में माण्हू उन्हनि ॾे डोड़ंदा आहिनि, उहे दुआ घुरंदा, माण्हुनि जूं मुश्किलातूं टारे छॾींदा। माण्हुनि जे ॾुखनि में दर्दनि में माण्हुनि जे परेशानियुनि में उहे माण्हुनि जी मदद करण वारा हूंदा आहिनि। इनखे सरबो आहे वलीउल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो वली केर थींदो आहे, वलीअ जो शान छा आहे, विलायत कीअं मिलंदी आहे, जो जेतिरी अल्लाह जी इबादत कंदो, रब जी बंदगी कंदो, जेतिरो अल्लाह जे हुज़ूर में नफ़िल पढ़ंदो, सजदा कंदो, क़ुरान जी तिलावत कंदो, राति जो जागी दुनिया सुम्हंदी आहे, वली पंहिंजे मुसले ते रब जी इबादत कंदो आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रब तो फरमाए त वली उहे आहिनि जो राति थींदी आहे उहे सजदन में, उहे क़यामन में, उहे कूदन में, उहे राति जो अल्लाह जी इबादत में पंहिंजी राति गुज़ारींदा। सुभान अल्लाह। वलीअ जो रस्तो तकवा वारो, परहेज़गारी वारो, वली खुदा जे खौफ में डिॼण वारो, वली अल्लाह जे दर ते झुकण वारो। पर असां वटि सिंध में वलीअ जी सुञाण न आहे। माण्हुनि खे वॾियूं
पंजो मुंडियूं पातल हुजन से वडो मणकन वारी तस्बीह पातल हुजे से कंठा कोलाबा पातल हुजन भंग जा कूंडा पिए मवाली बणियो मकान ते वेठो आ सिंध जा माण्हू चदा साईं पोतल माण्हू आ साईं अल्लाह वारो माण्हू आ नमाज जो सजदो न जे अल्लाह जे दर ते झुके ई न साईं करामत कई भंग जे कूंडे के खीर बनाए छड़ी अरे भंग हराम आ भंग नाजायज आ भंग के खीर वरी किए बनाई मानू चवंदा हे करामत तो देखारे हे दुआ तो घुरे ये मुश्किल हल थी वने मिठा ये शोभते बाजियूं भंग के खीर बनाइण त काफर हिंदू भी करे देखारींदा आहिनि मुख्तलिफ अमल करे करे उहे शोभते बाजियूं देखारींदा आहिनि इन के विलायत न सरबो आ वली आज को नमाज पढ़े अल्लाह जे दर ते झुके रब जी बंदगी करे कुरान जी तिलावत करे इन्हें के अल्लाह जो वली रब जो कुरान तो फरमाए वत्तकुल्लाह अल्लाह खां जो वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तकीन पक जानो ता अल्लाह उन्हनि माण्हुनि सां गॾु आ जेके मुत्तकी परहेज़गार अल्लाह जे खौफ में डिॼण वारा रब जे दर ते झुकण वारा रब जी फर्मा बरदारी करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि साण गॾु हूंदो आ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों हजरत पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी वो अल्लाह जो वली आ जे पूरी जिंदगी रब जी इबादत में गुजारे चली पुत्र पीरन जे पीर दस्तगीर 40 साल सोमानी जे वुज़ू सां फजर जी नमाज पढ़ाई न चेव सुभान अल्लाह हथ मथे करे जो सुभान अल्लाह घणा साल 40 साल सोमानी जो वुज़ू सोमानी नमाज पढ़ी जिए इबादत में वेहन जिए नमाज में जिए कुरान जे तिलावत में जिए अल्लाह जे जिक्र में मशगूल त उन्ने वुज़ू साण वरी फजर जी नमाज पढ़ाइनि था पुट जे माण्हू सुम्हंदो आहे न निंड पवंदो आहे त वुज़ू भॼी पवंदो आहे निंड जिस करे वुज़ू टुटी वेंदो आ पीरन जो पीर 40 साल सुतो नाहे बिस्तर ते न वियो आ 40 साल जागंदे अल्लाह जे इबादत में जे गुजारिया आहिनि पो मकाम वरी रब ओडो ॾिनसि दर्जा बि रब ओडा ॾिनसि करामतूं बि रब ओडियूं अता फरमायसि मुझा दोस्तों जने रात थींदी आ खल्क सुमंदी आ मुझो पीरन जो पीर दस्तगीर वेई जिक्र कंदो आ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा रेडी गोठ वारा हिकड़ो भेरो चो ला इलाहा इल्लल्लाह रब तांजा 4000 गुनाह बख्शे तो छड़े घणा गुनाह 4000 गुनाह मेट जी था वञन हिकड़ो भेरो चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मदीने वाले साईं फरमायो
त जेको इहो कलमे पाक जो ज़िक्र कंदो आ अल्लाह ताला उन जो नालो पंहिंजे वलीयन जी जमायत में लिखाईंदो आ। ओ मिठा तुझी मुझी रात निंड में गुजरंदी, बिस्तर ते गुजरंदी, तुझी रात टीवी ते गुजरंदी, तुझी रात मोबाइल ॾिसंदे गुजरंदी, पर पीरन जे पीर जी रात अल्लाह जे ज़िक्र कंदे नमाज पढ़ंदे गुजरंदी आ। चिल्लो कमायूं चिल्लो 40 ॾींहं अल्लाह जी इबादत में, 40 ॾींहं जॾहिं पूरा थिया त हीअं नूर चिमकण लॻो, नूर जा तिजला थी विया, हिकिड़ो ककर सफेद रंग जो ज़ाहिर थियो, उन ककर मां आवाज़ आयो, ए अब्दुल कादिर जीलानी तुंहिंजी इबादत असांखे वणी वई, हाणे असां तोखे निमाज़ माफ़ करे छॾी। ककर मां आवाज़ आयो, अब्दुल कादिर वॾी इबादत कई थी, हाणे असां तुंहिंजी निमाज़ माफ़ करे छॾी। त हे बि पीरन जो पीर हो न, दस्तगीर हुयो न, सोचई त निमाज़ मदीने वारे साईं तां माफ़ न थी, निमाज़ मौला अली तां माफ़ न थी, निमाज़ सैयदा फातिमत ज़हरा तां माफ़ न थी, निमाज़ करबला जे मैदान में इमाम हुसैन तां माफ़ न थी, निमाज़ इमाम ज़ैनुल आबिदीन तां माफ़ न थी, मूं तां निमाज़ कीअं थी माफ़ थिए। समझई त ही शैतानी खरेबा, ही शैतानी करतबा। हजरत पीराने पीर चयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, मां शैतान खां रब जी पनाह तो वठां। इहे जो चयई त वो जेको नूर पियो चिमके न, सफेद ककर पियो नजर अचे, वो कारो कारो दूहो थी वियो, बद सूरत में शैतान ज़ाहिर थियो। चई अब्दुल कादिर तोखे तुंहिंजे इल्म बचाए विधो, न त हिते 40 कुतुबन खे मां केराए विधो, 40 वलियन जी विलायत फुरजी वई, उन निमाज़ूं छॾे ॾिनियूं, पर तोखे तुंहिंजे इल्म बचाए विधो। पीराने पीर फरमायो त ओ ज़ालिम मूंखे इल्म न बचायो, मूंखे अल्लाह जे फज़ल बचायो आ। मां अब्दुल कादिर निमाज़ नथो छॾे सघां, तो मूंखे इहो धोखो ॾिनो, हिकिड़े नूर जा चिमकार करे तो समझो त अब्दुल कादिर निमाज़ छॾे ॾींदो, पर न, मां अब्दुल कादिर पंहिंजे नाने मुहम्मद मुस्तफ़ा जे दीन ते हलण वारो आहियां, कॾहिं निमाज़ न छॾी। हाँ ओ मिठा जंहिं दस्तगीर जी यारी तो मल्हाई न, उन्हें कॾहिं बि जिंदगी में निमाज़ न छॾी, कॾहिं बि देश में परदेस में रात में ॾींहं में अल्लाह जी निमाज़ न छॾी। पोइ जेको दस्तगीर जो सच्चो मुरीद आहे उहो बि निमाज़ पढ़। केड़ा केड़ा दस्तगीर जा मुरीद आयो, अल्लाह पीराने पीर जा मुरीद आयो, मुझू अमड़ियूं मुझू भेनरूं जन ते आवाज कनन ताईं पहुचे थो। जे दस्तगीर जी मुरीदियाणी आही त निमाज़ पढ़ो, अल्लाह के याद कर। पीराने पीर जो सच्चो मुरीद ऐं सच्ची मुरीदियाणी उहा आहे जेका मस्जिद के आबाद करे, निमाज़ सां पंहिंजे मुसले खे आबाद करे। चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, अल्लाह जो कुरान तो फरमाए अकीमुस सलात वला तकूनू
मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन मजा न पढ़जो मुशरिक नमाज न पढ़ंदा आहिनि काफ़र नमाज न पढ़ंदा आहिनि तव्हां मोमिन आहियो त नमाज पढ़ो नमाज कायम कयो ए मोमिन नमाज मालिक जो फर्ज आहे नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाहींदी कर्ज आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जा वली कदे भी नमाज न छड़ींदा आहिनि कदे भी मस्जिद जो पंधु न छड़ींदा आहिनि माज़ूर अखियुनि खां अंधो आहे नज़र नाहे कुराड़ो आहे पीर मर्दा पर सोमाणी जी बांग ॿुधई हय्या अल सलात हय्या अल फलाह लठड़ी हथ में खयई ऐं मस्जिद ॾे हलियो ज़ाल चवेसी ओ घर वारा पोड़ो आई कुराड़ो आई मींहुं थो वसे तेज हवाए तूफान घुली रहियो आहे रस्ते में गप चिक तिरकणा तू पोड़ो आ तू पीर मर्दा मींहुं वसी रहियो आहे हवा तूफान घुली रहियो आहे अॼु नमाज घर में पढ़ घर में सोमाणी नमाज पढ़ ज़ाल खे चए थो घर वारी सुखनि में त सदाई मस्जिद ॾे वेंदो आहियां अॼु ॾुख वारी राति घर में कीअं नमाज पढ़ा छॾ त अॼोकी राति बि मस्जिद में वञी नमाज पढ़ लठड़ी हथ में मस्जिद ॾे हलियो आहे रस्ते में तिरकणा गप चिका हवा जो तेज झूठो आयो पैर तिरकियुसि वीचारो किरियो टंग झुरी पई टंग टुटी पई मुंहिंजा दोस्तो वरी बि वापसि नथो मोटे घर ॾे नथो वापसि वरे पर रेड़ियूं ॾींदे वरी बि मस्जिद शरीफ ॾे आयो मस्जिद में अची नमाज पढ़ी आहे अल्लाह जो फर्ज़ अदा कयो आहे मुंहिंजा दोस्तो नमाज मस्जिद में अदा करे जमायत सभु को घरनि ॾे हलियो वियो पर ही वीचारो पोड़ो माण्हू मस्जिद में ई वेही रहियो छो त टंग झुरी पई आहे जेॾीमहिल राति थी टंग भॻी आहे उन में दर्द जाॻियो सूर जाॻियो निंड न पई अचे पोड़ो माण्हू उन दर्द जे करे सूर जे करे आराम न पियो अचेसि जेॾीमहिल राति जो पोयों भाङो थियो आहे त मुंहुं मदीने ॾे करे सॾड़ो थो करे ओ मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा भर मुबारक पेर जो उम्मत तुंहिंजे आसरे मदीने जा धणी सुण मुंहिंजा सॾड़ा तुंहिंजी आहे तणी ॿी कंधी सारियां कान का रोए भी थो मदीने वारे साईं के सॾड़ा भी करे थो ईअं रोंदे रोंदे जेॾीमहिल आख़िरी हिसो राति जो थियो अख लॻी वियसि निंड अची वई आहे त ख़्वाब में मदीने वारे साईं जो दीदार थी वियो सुभान अल्लाह हिन जो रोअण क़बूल पइजी वियो हिन जी आज़ी निज़ारी घामी वई ख़्वाब में थो ॾिसे त दिलबर मोहम्मद जो दीदार नसीब थी वियो सुभान अल्लाह उम्मती भली रेढ़ी गोठ में हुजे भली कराची में हुजे या मलीर में हुजे जेॾीमहिल सिक मां सॾु कंदो आहे त उन जे चपन जा आवाज़ मदीने वारो साईं ॿुधंदो आहे तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जाम बड़ी देर हो गई
माज़ूर माण्हू मस्जिद में रोंदे रोंदे सजड़ा कंदे अख लगी आ निंड आई आ त मदीने वारे जो दीदार थी वियो। साईं फरमाइनि था ओ मुंहिंजा प्यारा गम न कर असां तुंहिंजा दुख लाहिण जे लाइ अची विया आहियूं। कहिड़ी तकलीफ़ अथई, छा हाजत जी ज़रूरत आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अखियुनि खां माज़ूर हुयुसि, वरी अॼु टंग फजी पई आहे, वरी ज़ाल ताना मेहणा ॾींदी, ओ अंधा तोखे रोकियो हुम मस्जिद ॾे न वञ, वरी ॿिए टंग फञाए आयो आहियां या रसूल अल्लाह, अॼु मुंहिंजी करम नवाज़ी कयो, मुंहिंजे ज़ाल जे मेहणनि खां मूंखे बचायो। मदीने वारे साईं फरमायो हेड़े मींहं में, बारिश में, तिरकण में, तूफान में, हवा में मस्जिद ॾे अचण वारा, अच मां मुहम्मद तोखे सीने सां लायां, तोखे भाकुर पायां। सुभान अल्लाह। रेड़ी गोठ वारा जेको मस्जिद जा पंधड़ा कंदो आ, उन्हें के मदीने वारे साईं जो भाकुर नसीब थींदो आ। साईं फरमाइनि था तुंहिंजे दर्द जा दरमान खणी असीं पहुची विया आहियूं। हबीबन करीमन उन जे अखियुनि ते हथ फेरायो त अखियूं रोशन थी वियूं। उन जे भगल झुरियल टंग ते मदीने वारे साईं हथ मुबारक फेरायो आ त उन जी झुरियल टंग सही सलामत थी वई। मदीने वारे मीर भाकुर पातो आ, सीने सां लातो आ त हुन जे अंदर वारियूं विलायत जूं अखियूं बि खुली वियूं। हे अखियूं मथे वारियूं त रोशन थी वियूं, पर सीने वारियूं विलायत वारियूं अखियूं बि रोशन थी। जेॾी महिल अख खुली निंड मां सुजाग थियो आ, सुभान अल्लाह, टंग बि सही सलामत आ, अखियूं बि रोशन बणिजी वियूं। हाणे जेॾी महिल फजर पढ़ी घर ॾे आयो त घर वारा पुछनि पिया त तूं त अंधो हुए, तोखे नूर किथां मिलियो, तोखे हीअ रोशनी किथां मिली? जे नूर वारो नबी रात आयो हो, भाकुर पातई, हथड़ा मुबारक फेराई, मुंहिंजे बेनूर अखियुनि खे नूर वारो करे। ओ मिठा जेके नमाज़ पढ़ंदा आहिनि, मस्जिद जा पंधड़ा कंदा आहिनि, मदीने वारो साईं उन्हनि सां राज़ी थींदो आहे, ख़ुशि थींदो आहे। जेकी मस्जिद सां दिलि लाईंदा आहिनि, मुस्तफ़ा करीम जा वली बणिजी वेंदा आहिनि। वली छाहे औलिया उल्लाह हुमुल्लज़ीन यतवल्लौनहु बित्ताअत व यतवल्लाहुम बिलकराम। वली उन्हें के सरबोआ जो अल्लाह जी इताअत ऐं बंदगी ऐं फर्मा बरदारी कंदो आहे, अल्लाह वरी उन्हें के करामत ऐं इज्जत अता फरमाईंदो। वली बंदगी कंदो, अल्लाह उनके इज्जत ऐं करामत ॾींदो। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेकी अल्लाह जी इबादत कंदा आहिनि, घणा नफ़िल पढ़ंदा आहिनि, अल्लाह इन्हनि खे पंहिंजे दोस्ती जो ताज पहिराए छॾींदो आहे। अन्नल औलिया हुमुल मुमिनूनल मुत्तकून। अल्लाह जा वली उहे आहिनि जेके ईमान वारा आहिनि, जेके तक़वा ऐं परहेज़गारी वारा आहिनि। अतक़र्रुब इलैहि सुब्हानहु बिल फराइज़ मिन इम्तिसालिल अवामिर वज्तनाब ज़वाजिर। वली उन्हें के सरबो आहे अल्लाह जा हुक्म मञे, अल्लाह जे रोकियल ॻाल्हियुनि खां रुकजी वञे। पुट जेको अल्लाह जे क़ुरान, दीन, सुन्नत, शरीयत, मदीने वारे साईं जे ग़ुलामी वारी वाट वठे, इहो आहे वली। असांजे मातली शहर जे पासे में हाणे मरदूद मरी वियो आहे। कोली हो, कोली काफर मेघवार हो, कोली नालो हुस न पूड़ो, फीणो रखंदो हो। मिसाल के पेट में सूर हुजे न, फीणो रखे त माण्हू चङो भलो।
धागो पड़ी जे चे तो के पुट थींदो ने के पुट थी पवंदो मिठा हुयो कोली हुयो काफर पर अजीब अजीब गाड़ियों ॾेखारींदो हो पोइ हितों कराची जा माण्हू बि बसूं भरे उन कोल्ही वटि वेंदा हुया पोइ छा कोल्ही वली थी वियो जो हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी चो रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह जे 90 लख काफरन के कलमो पढ़ाए मुसलमान के घणा 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 चो 90 लख काफरन के कलमो पढ़ाए जे मुसलमान बनायो जने अजमेर जे शहर में आयो न अजमेर में हिकड़ो अजे पाल नाले जोगी हुंदो जोगी हिंदू काफर हवा में उड़ामंदो हवा में खल कोन जे पुठियो हुंदी चंदा बाबा हे पोतल माण्हू आ हवा में जी पखी उड़ामंदा आहिनि अजे पाल जोगी इए उड़ामंदो हो अजमेर जे शहर में पोइ जेॾी महिल हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन